रहीम अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे ऐं मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु अॼु जनाब जंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं उहो तमामु हिकिड़ी प्यारी एप्लीकेशन आहे, हिकिड़ो डाउनलोडर आहे एंड्रॉयड मोबाइल में, जंहिंसां तव्हीं यूट्यूब में, फेसबुक में मुख़्तलिफ़ साइटूं आहिनि जंहिंसां तव्हीं उतां जा वीडियो डाउनलोड करे सघो था ऐं मुख़्तलिफ़ फॉर्मेट्स में। ऑडियो बि सिर्फ़ु जेकॾहिं डाउनलोड करणु चाहियो था त उहो बि करे सघो था। त अॼु आउं उन जो इन एप्लीकेशन जो रिव्यू ॾींदुसि ऐं जेकॾहिं तव्हीं इन बेस्ट डाउनलोडर खे ॾिसणु चाहियो था, सम्झणु चाहियो था ऐं तमामु ईज़ी वे जो डाउनलोडर आहे। मुख़्तलिफ़ वैराइटीज़ में तव्हां वीडियोज़ खे पंहिंजे मोबाइल में रखणु चाहियो था ऐं डाउनलोड करणु चाहियो था त उन जे लाइ तव्हां मूंसां गॾु रहो ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे आख़िर ताईं ॾिसो। इंशाल्लाह तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। जनाब हाणे आउं जंहिं एप्लीकेशन ॻाल्हि करियां पियो, जंहिं डाउनलोडर जी ॻाल्हि करियां पियो उनजो नालो वीडियोडार डाउनलोडर जेको तव्हां प्ले स्टोर ते तव्हांखे कोन मिलंदो। इन जे लाइ तव्हांखे गूगल में सर्च करिणो पवंदो ऐं उतां डाउनलोड करिणो पवंदो ऐं इहो कमु बि आउं तव्हांजे लाइ आसानु करे थो छॾां ऐं इन डाउनलोडर जो लिंक आउं पंहिंजे डिस्क्रिप्शन में ॾींदुसि, उतां तव्हां बि डाउनलोड करे सघो था। हाणे जनाब हलूं था, मूं त डाउनलोड करे छॾियो आहे, इन करे आउं तव्हांखे डायरेक्ट उन में वठी हलां थो। हीअ ॾिसो था वीडियोडार जे नाले सां हिकिड़ी एप्लीकेशन आहे। प्ले जो जेको बटण आहे इन खे क्लिक कंदासीं। जनाब जीअं क्लिक कंदो त फर्स्ट लुक जो इहो ईंदो, तव्हां ॾिसी सघो था। इन में इहो ॿुधाए पियो त केतिरनि साइटनि जा ही वीडियोस डाउनलोड करे सघंदो। उन में यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, होस्टर आहे, वोट आहे, फेसबुक आहे, साउंड क्लाउड आहे, 123 मूवी आहे, PVF प्ले आहे, सोनी लीवा आहे, मक़सदु ट्विटर आहे, वीमो आहे, डेली मोशन आहे। कंहिं बि क़िस्म जी साइट जी वीडियो जेकॾहिं तव्हीं डाउनलोड करे चाहियो था तमामु आसानी सां करे सघो था। हाणे त इन जूं ॿ तरीक़ा आहिनि ऐं सभिनी खां पहिरीं तव्हांखे पहिरियों तरीक़ो थो ॿुधायां। पहिरियों तरीक़ो त इहो ई आहे त तव्हां हितां ई यूट्यूब में इंटर कयो। जीअं इंटर थींदो यूट्यूब ओपन थी वियो आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था। ऐं जनाब हाणे आउं पंहिंजे चैनल में वञा थो। चैनल में पंहिंजे ई वीडियो कंहिंखे डाउनलोड करे तव्हांखे ॾेखारंदो। हाणे जीअं तव्हां वीडियो में वेंदो ऐं इन खे क्लिक कंदो त ॾिसी सघो था, हीअ रेड कलर जो बटण अची वियो आहे। ये ॾिसी सघो था, रेड कलर जो बटन ते अची वियो आहे। इन खे क्लिक करे तव्हां इन वीडियो खे डाउनलोड करे सघो था। हाणे ॾिसी सघो था इन में तव्हांखे उहो मुख़्तलिफ़ क्वालिटियूं ॿुधाए पियो। MP4 बि आहे, MP3 बि आहे। MP3 आहे, इहो ऑडियो डाउनलोड लिंक आहे। जेकॾहिं ऑडियो में तव्हां इन खे फॉर्मेट में डाउनलोड करणु चाहियो था त उन जे लाइ टे क्वालिटीज़ ॾिनल आहिनि, टे फॉर्मेट ॾिनल आहिनि। इन मां कंहिं में बि डाउनलोड जीअं वीडियो करणु चाहियो था उहो बि पिक्सल में 720 पिक्सल में HD में तव्हांखे मिली वेंदो, 480 पिक्सल में, 360 में, 240 में, 180 पिक्सल में, कंहिं में बि जेकॾहिं तव्हां डाउनलोड इन वीडियो खे करणु चाहियो था त करे सघो था। उन जे लाइ तमामु आसानु आहे। सपोज़ कयो मां ही 480 पिक्सल जो जेको आहे जंहिंजी कैपेसिटी बि ॿुधाए पियो 21.7 MB, ऐं इन खे क्लिक कयां थो ऐं जीअं ई क्लिक कंदुसि त इहे असांखां पुछंदो त तव्हां डाउनलोड करणु चाहियो था या न, कंफर्मेशन कंदो, घुरंदो। तव्हां इन खे स्टार्ट डाउनलोड खे जेकॾहिं क्लिक कंदो त हीअ डाउनलोड स्टार्ट थी वई आहे। हाणे हिन खे तव्हीं हितां बि ॾिसी सघो था या मथे ही तव्हांजो सेटिंग वारो जेको हूंदो इन में तव्हां ॾिसी सघो था। ही डाउनलोडिंग स्टार्ट थी वई आहे। इन खे क्लिक करे तव्हां डाउनलोड में वञी ऐं बि इन खे चेक करे सघो था। हीअ ॾिसी सघो था, हीअ डाउनलोड जेके आहे इन में हाणे ही मूंखां पुछे पियो, ऐं फ़िलहालु इन खे डाउनलोड नथो करणु चाहियां, इन करे पुश कयां थो ऐं पर तव्हां ईअं ई यूट्यूब में डाउनलोड करे सघो था। हाणे जनाब इहो त हिकिड़ो तरीक़ो हो। जेकॾहिं तव्हां ॿिए तरीक़े सां कंहिं यूट्यूब जे वीडियो खे डाउनलोड करणु चाहियो था, या सपोज़ कयो आउं तव्हांखे फेसबुक जो हिकिड़ो वीडियो ॾेखारियां थो त कीअं डाउनलोड थींदो। त फेसबुक जे लाइ तव्हां हितां ई फेसबुक खे क्लिक कयो। फेसबुक खे क्लिक कंदव त फेसबुक ओपन थी वेंदी। हाणे तव्हां ॾिसी सघो था, ही फेसबुक मुंहिंजो अकाउंट खुली वियो आहे, पर थी सघे थो तव्हां जॾहिं इन खे क्लिक करियो त हू तव्हां खां पंहिंजो फेसबुक जी ID ऐं प्लस तव्हांजो पासवर्ड पुछे ऐं पोइ इंटर थिए। जीअं इंटर थींदो हाणे जनाब हीअ ॾिसी सघो था, का बि वीडियो ईंदी त वीडियो हलणु शुरू थी वेंदी। उन सां गॾु ई तव्हांखे ही डाउनलोड जो ॿुधाईंदो। ॾिसी सघो था जनाब, ही रेड कलर जो बटन आहे, इन खे क्लिक करे बि तव्हां डाउनलोड डायरेक्ट करे सघो था। ऐं डाउनलोड लिखियलु बि अचे पियो, इन खे बि क्लिक करे तव्हीं करे सघो था। जे रेड कलर जे बटन खे क्लिक कंदव त ही डायरेक्ट तव्हां खां ऑप्शन पुछंदो त छा तव्हां डाउनलोड करणु चाहियो था। ही स्टार्ट डाउनलोड करे ऐं जेकॾहिं हिन डाउनलोड के बटन खे क्लिक कंदो त इन सां ही जनरेट डाउनलोड लिंक कंदो। इन में थोरो टाइम वठंदो
ऐं ही लिंक जॾहिं के जनरेट थी वेंदा त उन में तव्हांखे उहे वैराइटी फॉर्मेट ॿुधाईंदो जेके तव्हां जंहिंमें तव्हां करणु चाहियो था। जेकॾहिं सिर्फ़ु ऑडियो इन जी करणु चाहियो था त उहो बि करे सघो था, MP3 में करे सघो था, MP4 में करे सघो था, ऐं वीडियो क्वालिटी की जेकॾहिं पिक्सल्स में चाहियो था त उहो बि करे सघो था। हीअ ॾिसी सघो था, हिन में ॾिसो MP4 में जेकॾहिं ऑडियो तव्हां करणु चाहियो था, MP3 में करणु चाहियो था त इहे करे सघो था। MP4 में सिर्फ़ु ही हिकिड़ी क्वालिटी जी वीडियो हिते मौजूदु आहे, इन खे तव्हां क्लिक करे डाउनलोड करे सघो था। इनखे जीअं ई क्लिक कंदो त हीअ वरी तव्हां खां पुछंदो ऐं तव्हां इनखे स्टार्ट डाउनलोड जो जीअं क्लिक कंदो त हीअ डाउनलोडिंग तव्हांजी स्टार्ट थींदी ऐं उनखे उते ई ॾिसी सघो था, या तव्हां इनजे डाउनलोड में वञी इनखे चेक करे सघो था। जो जेको डाउनलोड जो जेको ऑप्शन आहे उन में बि वञी तव्हां इनखे चेक करे सघो था। ईअं जेको आहे तव्हां इन में डाउनलोड करे सघो था मुख़्तलिफ़ साइटनि में, जीअं सोनी लिवा आहे, डेली मोशन जो वीडियो आहे, ट्विटर जो को वीडियो आहे त तव्हां हितां खोले विमो जो आहे, वाइन जो आहे, 1MB जो आहे, ऑडियो बूम जो आहे, काफ़ी साइटूं आहिनि जंहिंखे तव्हां हिते एड बि करे सघो था। प्लस में तव्हां एड करणु चाहियो कंहिं साइट खे, जेका वीडियो साइट आहे उनखे एड करे उनजे वीडियो खे बि डाउनलोड करे सघो था। इहो त आहे हिकिड़ो तरीक़ो आहे। हाणे ॾिसो डाउनलोड खे जेकॾहिं चेक करिणो आहे त 3 डॉट वारे खे इनखे ही डाउनलोड वारो जेको मथे बटण आहे इनखे क्लिक कंदो त हीअ ऑप्शन अची विया। हाणे हिन में तव्हां जेकॾहिं डाउनलोड पंहिंजी जेके थियल आहिनि उनखे चेक करणु चाहियो था त ॾिसी सघो था, हीअ डाउनलोड तव्हांजी थियनि पियूं। हाणे हिनखे तव्हां प्ले करे बि ॾिसी सघो था ऐं हिनखे कुझु बि करे सघो था। सपोज़ कयो ऐं फ़िलहालु हिनखे कैंसिल कयां थो, ईअं करे तव्हां इन डाउनलोड जो बहितरीनु फ़ाइदो आहे जेको तव्हां ॾिसी सघो था। ऐं जनाब जेकॾहिं ॿियो तरीक़ो आउं तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं यूट्यूब जो वीडियो तव्हां डाउनलोड करणु चाहियो था त डायरेक्ट तव्हां यूट्यूब में वञो, यूट्यूब में जो ऐप आहे इनखे खोलियो, इनखे जे खोलींदो त जनाब ही तव्हां ॾिसी सघो था त हिकिड़ो वीडियो आहे जेको मूं प्ले करे रखियो आहे। हाणे इनखे जीअं प्ले कंदुसि त हीउ हलणु शुरू थी वेंदो ऐं तव्हां इनखे हलायो ऐं जीअं हलंदो उन खां पोइ हिकिड़ो इन जो ऑप्शन हूंदो आहे शेयर जो, तव्हां ॾिसी सघो था हेठि शेयर लिखियलु आहे। इन शेयर खे जेकॾहिं क्लिक कंदो त मुख़्तलिफ़ ऑप्शन अची वेंदा, इन में तव्हां ॾिसी सघो था त हीअ पुछे पियो तव्हांखे छा करिणो आहे ऐं हिन में तव्हां सभु कुझु करे सघो था। लेकिन हिन में हिकिड़ी शइ जेका आहे उहा तव्हांखे हिते एक्सटेंशन मिली वेंदी, उन में तव्हां इनखे डाउनलोड बि करे सघो था। हीअ ॾिसी सघो था हीअ डाउनलोड वॉच जे नाले सां आहे, इनखे क्लिक कंदो त इहो तव्हांखे उन ई साइट ते पहुचाईंदो, जनरेट लिंक कंदो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो तव्हां कहिड़ी क्वालिटी में इनखे डाउनलोड करणु चाहियो था ऐं हितां बि तव्हां डाउनलोड करे सघो था। हीअ जनाब 360 खे जीअं ई क्लिक कंदो त हीअ स्टार्ट डाउनलोड जो तव्हां खां कंफर्मेशन कंदो, तव्हां स्टार्ट डाउनलोड ते क्लिक करे इन वीडियो खे डाउनलोड करे सघो था। ईअं यूट्यूब में, विमो में ऐं इंस्टाग्राम में ऐं फेसबुक में मुख़्तलिफ़ जॻहनि तां तव्हां इनखे सुठे नमूने डाउनलोड करे सघो था। जनाब अॼो को ट्यूटोरियल में जो मक़सदु इहो हो तव्हांखे इन एप्लीकेशन वीडियो डाउनलोडर जी एप्लीकेशन जे बारे में तव्हांखे ॿुधायां, जेका मूंखे सुठी लॻी, मूं तव्हां सां शेयर कई ऐं तमामु सुठो वीडियो आहे, डाउनलोड आहे, तव्हां इनखे ज़रूरु इस्तेमालु कजो ऐं इन जी लिंक मूं पंहिंजे डिस्क्रिप्शन में तव्हांखे ॾेई छॾींदुसि, उतां बि तव्हां डाउनलोड करे सघो था। हाणे जनाब इजाज़त वठण खां पहिरीं मुंहिंजी तव्हां सां उहा ई रिक्वेस्ट आहे त हीअ चैनल आहे सुनो सम्झो तव्हांजो ई मुंहिंजो चैनल आहे, इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक करे ऐं तव्हां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो खे ॾिसी सघंदो ऐं मुंहिंजे वीडियोज़ जे कुंड ते बि हिकिड़ो रेड कलर जो सब्सक्राइब जो बटन आहे, उनखे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां ऐं तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। हाणे जनाब मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा, कमेंट्स में लिखो तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि ऐं जेकॾहिं को सुवालु आहे त उहो बि तव्हां मूंखां पुछी सघो था। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां त अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।